नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। वक्त के सुबुह मां खबर ॾींदा सुबुह वेझो गोठ नवाड़ो शरीफ में इसराई गुलाम शबीर ओठे इसराई नादिर अली ओठे पारां पंहिंजी रिहाइशगाह ते इसाले सवाब जी मजलिस सज़ा मुनक़िद कई वई। मजलिस के सिंध जो मशहूर मौलाना मंजूर हुसैन सोलंकी, मौलाना मुर्तज़ा मरी ऐं ॿियनि बहितरीन ज़ाकिरनि ऐं उलमान मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम संदसि बचण जी किरदार ते रोशनी विधी। हिननि चयो त असीं पंहिंजे नबी संदसि औलाद जी ॾसियल राह ते हली हित ऐं आख़िरत संवारे सघूं था। शहीद करबला में इमाम हुसैन अलैहिस्सलाम पंहिंजे बचड़नि ऐं जान निसारनि समेत अल्लाह ऐं नबी मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ॾसियल राह ते ज़ालिम यज़ीद जी फौज आॾो सर न झुकायो, पर सरनि जी कुर्बानी ॾेई इंसानियत शरीयत खे कामयाब करे दुनिया लाइ पैगाम छॾे विया त इन ते हलण में असांजी भलाई आहे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।